अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद अनी नाफिदा तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम रक्से रूह सां अॼु तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। रक्से रूह प्रोग्राम आहे बहितरीन फ़नकारनि जी कलाकारी ॾेखारण जो। ऐं हमेशह मां इहो चाहींदी आहियां त पंहिंजी हिकिड़ी चवंदा आहिनि न त शाइरीअ जी सूरत में हिकिड़ो पैगाम ज़रूरु वञे थो। मां शाइरी तव्हांजे लाइ ज़रूरु पढ़ंदसि। शाइरी आहे त परे आहे मंज़िल थका पेर नाहिनि, परे आहे मंज़िल थका पेर नाहिनि, अड़ांगो आहे रस्तो बुलंद हौसला आहिनि। सो इहे जेके बुलंद हौसला जेके हूंदा आहिनि सो इंसान खे हमेशह उनजो सर ऊंचो रखंदा आहिनि, कदु ऊंचो रखंदा आहिनि। ऐं हमेशह ईअं हूंदो आहे त तव्हां कॾहिं कॾहिं मायूसी तव्हांखे वकोड़े वेंदी आहे, पर हमेशह सोचींदा कयो त जॾहिं बि राति थींदी आहे उन खां पोइ ॾींहं जी शुरूआति ज़रूरु थींदी आहे, आगाज़ थींदो आहे। ऐं हमेशह जॾहिं बि ॾींहुं हूंदो आहे त राति जी बि, छो जो हीउ हिकिड़ो साइकिल ठहियलु आहे। हिन साइकिल ते हर कंहिंखे हलणो आहे। ॾुख सुख तकलीफ़ूं ख़ुशियूं इहे सभु ज़िंदगीअ जो हिसो आहिनि। ऐं इन ज़िंदगी जे हिसे में असांजो प्रोग्राम बि बहितरीनु आहे। इनखे तव्हां ज़रूरु ॾिसंदा कयो। तव्हांजा कमेंट्स असांखे मिलंदा आहिनि। बहितरीनु तव्हां पंहिंजे कमेंट्स सां असांखे नवाज़ींदा आहियो, ॿुधाईंदा आहियो त तव्हांखे प्रोग्राम कीअं थो लॻे। ईअं कंदा रहंदा कयो कमेंट्स असांजे यूट्यूब चैनल ते या असांखे लाइव ॿुधी करे, त ज़रूरु असांखे सुठो बि लॻंदो आहे। ईअं बि फील थींदो आहे त असांजो प्रोग्राम जेको आहे सो केतिरनि अखियुनि ताईं पहुतो ऐं केतिरा माण्हू उनखे पसंदि था कनि। असांजो कमु तव्हांखे कीअं थो लॻे इहो ज़रूरु ॿुधाईंदा कयो। असांजी हिकिड़ी पूरी टीम आहे जंहिंमें असांजा डायरेक्टर्स आहिनि, असांजा कैमरामैन आहिनि, असांजा वजतकार आहिनि, होस्ट आहे, असांजो फ़नकार हूंदो आहे, हीउ सॼो सेट डिज़ाइनर, इहे सभिनि खे मिलाए करे हिकिड़ो प्रोग्राम ठहंदो आहे। ऑडियो में एॾो ज़बरदस्त तव्हांखे जेको ऑडियो पहुचाईंदो आहे सो असांजो बहितरीनु हिकिड़ो शख़्सियत आहे। हुनखे असां मामू चवंदा आहियूं, सभिनि जो मामू आहे। सो माशाल्लाह इहो सॼो जॾहिं बि मांडाण सजंदो आहे उहो तव्हांजे लाइ हूंदो आहे। ऐं उहो उन मांडाण में असां चाहींदा आहियूं त तव्हां असांखे पंहिंजे क़ीमती जेके तव्हांजा आरा आहिनि, तव्हांजा जेके बि असांजे लाइ नसीहतूं आहिनि उहो ज़रूरु कंदा कयो त असां प्रोग्राम खे अञा कीअं बहितर खां बहितरीनु करे सघूं था। ख़ैर इहा सॼी ॻाल्हि हिकिड़ी तरफ़, पर असां हमेशह चाहींदा आहियूं त तव्हांखे बहितरीनु कलाकारनि सां मिलायूं, अहिड़े कलाकारनि सां जंहिंजी आवाज़ जी खनक ॿुधी करे तव्हां माना टीवीअ जो चैनल चेंज न कयो, हेॾे होॾे न वञो। बहितरीनु गायक आहे, कलाकार आहे, नंढड़ी उमिरि में वॾो कमु कयो अथसि। मां त हैरत में हुयसि त तव्हां अलाए किथे लिखियलु हो त साईं जन चयो त मुंहिंजा कोई 48 एल्बम थियल आहिनि। एॾा एल्बम माशाल्लाह, त पोइ माना असां त माना विंझियल आहे एल्बम्स भाई साहब। सो लाड़काणो जेको शहरु आहे, चवंदा आहिनि न त संबारा जो शहरु आहे, ऐं असांजा जेके ओञाण उते मिलनि था। सो जॾहिं उनजी डिगिंग था कयूं, असां मोहनजो दड़ो जी ॻाल्हि थी कयां त उतां बि असांजा उते हमेशह सूफ़ी आइटम्स जा इंस्ट्रूमेंट्स निकिता आहिनि जेके म्यूज़िक सां रिलेट हूंदा आहिनि। सो म्यूज़िक जी धरती नगरी बि उनखे चई सघो था असांजे लाड़काणे शहर खे। उनजो बहितरीनु हिकिड़ो कलाकार असां वटि अॼु आयल आहे। तव्हां सां ज़रूरु मिलाईंदासींसि। असांजो कलाकार जेको आहे सो तव्हां त घणो ॾिठो हूंदो, मां अॼु शायदि पहिरीं दफ़ो ॾिठो आहे। यासिर समो साहब अॼु असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। मां त तव्हांखे दिलि थो चए त बेटा बेटा करे ॻाल्हायां, छो जो जीअं तव्हांजी दिलि चवे, जीअं तव्हांजी दिलि चवे। माशाल्लाह तव्हांजो बहितरीनु। तव्हां जॾहिं ॿुधायो न एल्बम जो त मां थोरी हैरत में डुबकी खाधी, गोतो हयो त बाबा एॾा एल्बम त माना केतिरी उमिरि खां पोइ शुरू कयो? मां अंदाज़ो तक़रीबन जॾहिं फस्ट मुंहिंजो गीत थियो हो कंहिं मुख़्तलिफ़ चैनल ते आनियर थियो हो त उन टाइम मां 7 सालनि जो हुयुसि। नंढे खां वठी मूंखे शौक़ु हुयो त माना मूंखे फ़नकार थियणो आहे। पोइ स्कूल में जॾहिं मां वियुमि त स्कूल में मां जॾहिं 7वीं क्लास में आयुमि त मूंखे उते ऑडिशन थी त उते नात पढ़ी, नात में कप खटियो। 2007 खां वठी मीडिया जॉइन कई आहे। 2007 खां ई 7 सालनि जी उमिरि में त पोइ माना पुख़्ता गायक आहे न। तव्हां हिन जी उमिरि ते क़द ते कर सफ़ा बि न वञो, छो जो अंदरि हिन में वॾो ख़ज़ानो लिखियलु आहे ऐं इहो ख़ज़ानो अॼु रिवील कंदासीं तव्हांजे साम्हूं। यासिर कॾहिं खां माना इहो 7 सालनि जो पोइ उनजी बाक़ाइदे तालीम थी या बसि शौक़ु? तालीम खे अध में छॾियोसीं। न हुनजी हिनजी गायकी जी तालीम वरितीसीं। पंहिंजे उस्ताद मुंहिंजो आहे क़ाबिल एतिराम, कंहिं तारीफ़ जो मुहताज न, इरफान समूह, जेको मुंहिंजो बाबा बि आहे, उस्ताद बि आहे। अल्लाह पाक हुनखे सलामत रखे। जेको कुझु आहियां बसि हुन महिनत जेका सेखारी उहा तव्हांजे अॻियां आहे। माशाल्लाह माशाल्लाह। सो इरफान समूह बि असांजे सिंध जो वॾो नालो आहे। बहितरीनु कंपोज़िशन्स कंदो आहे ऐं म्यूज़िक अरेंजर आहे, कंपोज़र आहे ऐं शाइर बि शायदि आहे। बिल्कुलु शाइर बि आहे, शाइर बि आहे। माशाल्लाह। सो बहितरीनु तव्हांजो घराणो बि बहितरीनु आहे। यासिर समूह साहब पहिरियां त असां कलाम ॿुधूं ताकी असांजा जेके नाज़रीन वेठा आहिनि, मूं वांगुरु जंहिं फस्ट टाइम थो ॿुधे उन्हनि जूं अखियूं खुलनि। सो बिस्मिल्लाह कजे।
कहिड़े कलाम खां? उन्होंने काफ़ी प्रोग्राम मुंहिंजा व्यूज़ खे त हाणे कोई बि फ़नकार लिकियल न आहे। हा, मुंहिंजा काफ़ी प्रोग्राम काफ़ी एल्बम मुंहिंजा सभिनी रिकॉर्ड कया आहिनि, पर हाणे पहिरियों दफ़ो तव्हांजे मां प्रोग्राम इन जे करे चवां थी, ॾिसो मां चवंदी आहियां त हमेशह सच ॻाल्हाइजे। सच सच बिल्कुलु बिल्कुलु सच इन जे करे मां ॾिसो न मुंहिंजे साम्हूं हिते जेको स्टेज हिन चेयर ते अचे थो रिवील थो थिए, रिवील, हा। मां वरी उनखे उनजे फ़न जे हिसाब सां ॾिसंदी आहियां, नापींदी तोरींदी आहियां त हे केतिरो फ़नकार आहे। सो हाणे उहो तव्हां माशाल्लाह तव्हांजे त रिहर्सल में मां आवाज़ ॿुधी मां त माशाल्लाह मदा थी वियसि। हाणे ॿिया जेके मदा ठहण वारा आहिनि, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। दिल भर जो आवेड़ा है,
झुका मेरा है दिलबर झुका मेरा वाह वाह असांखे त मस्तु कयो पर असांजा ढोलक नवाज़ जो कीबोर्ड प्लेयर माशाल्लाह बहितरीनु आहे तव्हांजो निभा जी कमाल जो तव्हांजी आवाज़ माशाल्लाह चवंदा आहिनि न त कॾहिं कॾहिं इंसान में पंहिंजा सुर बि हूंदा आहिनि माना म्यूज़िशियन माशाल्लाह तव्हांजे प्रोग्राम जी कमाल हा हा ऐं उन खां बाद में मां थोरातो आहियां तव्हांजो स्पेशल त तव्हां प्रोग्राम में असांखे यादि कयो ॾाढी ख़ुशी थी मूंखे इहो ॾिसो न सॼो बाग़ में घिड़ियो पोइ तव्हां सॼो घुमी फिरी वरी साई जॻह ते इहा ॻाल्हि चवंदा न जेको घुमिबो आहे लाइव में ऐं सुरनि ते खेॾिबो आहे उहो इहो कलाकार जी असली कला उहा आहे ॾिसो मां जॾहिं बि प्रोग्राम में महफ़िल में किथे बि वियो आहियां त माना कुझु पंहिंजूं शयूं ॾींदो आहियां ज़ाहिर आहे त माना हाणे उस्ताद वारनि जूं शयूं जेके ॻाल्हाइनि उहे माण्हू ॿुधी चुका थकी पिया आहिनि हा त माण्हू थोरो डिफरेंट ॾे ऐं कुझु चेंजिंग हुजे माहौल में ख़बर पए न त हे यासिर जो अंदाज़ आहे अनीना जो अंदाज़ आहे अज़ीम जो अंदाज़ आहे या के ॿिए फ़नकार जो अंदाज़ आहे त अंदाज़ पंहिंजो ज़रूरु ज़ाहिर कजे ऐं ॿियो तव्हांखे जॾहिं तव्हां चवंदा आहिनि न त कंहिं राग में ॻायो था त पोइ उन राग में हेठि मथे वञण बि तव्हांखे अचणु खपे बिल्कुलु राग जी ख़ूबसूरती आहे न त हिकिड़ी हीअ जॻह हई त हाणे बाबा यासिर हे जॻह हणी ॾेखारे त उहा कलाकार जी असली कला हूंदी आहे बिल्कुलु माशाल्लाह तव्हां ज़बरदस्त निभायो ऐं मां अगरि इहो पुछां त जीअं तव्हां चओ पिया त तव्हांजो उस्ताद साहिबु तव्हांजो वालिद ई आहे न उस्ताद आहे मुंहिंजो मामो आहे तव्हांजो अच्छा अच्छा वालिद साहिबु मां वरी तव्हां बाबा चयो त मां उस्ताद नंढे खां वठी उन वटि रहियो आहियां सिखियो आहियां ऐं उन सां गॾु माना काफ़ी एल्बम जेके बि सिंधी मीडिया में जेके बि सिंधी फ़नकार रिकॉर्ड थिया आहिनि मुंहिंजे अखियुनि अॻियां थिया आहिनि मां तव्हांखे पुछां त तव्हांजा कहिड़ा कलाम मशहूरु आहिनि जेके मुंहिंजा मशहूरु कलाम सभ खां हिकिड़ो सुपर हिट कलाम जेको मूं रिसेंटली पहिरियां न्यू ईयर जे प्रोग्राम में ॻायोसीं जी जी तमामु हिकिड़ो सुठो गानो हुयो अहिड़ो यार मौला छॾियो आहे मिलाए तमामु सुपर हिट गीत आहे इहो मुंहिंजो कंहिं चैनल ते हलियो दुबई जी मॉडलिंग सां पहिरियों गीत इहो आहे हाणे वरी हिकिड़ो तमामु सुठो गीत आहे असांजो तमामु मरोम मुरीदाबाद साहिब जो बरसाति जी कण कण पए थी हिकिड़ो तमामु सुठो गीत आहे मुंहिंजो हले पियो चैनल ते केरु सिलेक्शन कंदो आहे तव्हांजी पाण कंदो आहियां पंहिंजी माहौल खे ॾिसी करे माहौल जे हिसाब सां ॻाइणो पवंदो आहे ईअं न आहे त हाणे हिते माहौल आहे सूफ़ी त वरी मां हिते ॻायां इश्क आहे ईअं न इहो सही नथो लॻे इहो बि हिकिड़ो वॾो टैलेंट हूंदो आहे त तव्हां ऑडियंस खे सुञाणे वञो उन्हनि जे माहौल खे भांपे वञो त हे हाणे हे था ॿुधणु चाहिनि कलाकार जी असल कलाकारी हाणे मां कुझु टाइम पहिरियां जीअं रिहर्सल पियो कयां प्रोग्राम जी तव्हांजे बारे में त ज़िंदगी में मूं कॾहिं कलाम पाण न लिखियो आहे लिखाईंदो आहियां बाबा लिखी जल्दी मोकिलियो अच्छा अॼु मां तव्हांजे प्रोग्राम जे लाइ स्पेशल पाण महिनत कई आहे वाह वाह जो कमु कयव इन ते तव्हांखे मुज़रा था ॾियूं ऐं नंढी हिकिड़ी ब्रेक बि वठूं तव्हांजो एनर्जी लेवल थोरो माशाल्लाह बहितरीनु थी वियो सो नंढिड़ो हिकिड़ी साही ऐं साही खां पोइ वरी हिन अङण ते असां पहुचूं था सो ॾिसंदा रहो रक्से रूह अनीना फिदा सां गॾु जी वेलकम बैक असां पंहिंजे रक्से रूह जे हिन मंडराइण में हिन सॼे शो में तव्हांखे वेलकम कयूं था ऐं उमेदु कयूं था त तव्हां हिते ई वेठा हूंदव तव्हांखे कीअं लॻी असांजी चांहि जेको असां इलायची वारी तव्हांखे प्यारी तमामु सुठी चांहि लॻी तमामु सुठी चांहि गलो ई खोले छॾियो आहे माशाल्लाह असांजी सिंध जी वरी चवंदा आहिनि न त सिंध में घणी छा सुठी मिलंदी आहे त हमेशह चवंदा चांहि ॾिसो न सिंध में तव्हां किथे बि वेंदव तव्हां भले मुर्गियूं खारायो ताम खारायो कुझु बि खारायो पर चांहि न पीआरींदो त गिला हलंदी हा साईं चांहि असांजी क़ौमी मशरूब बि आहे बिल्कुलु सुञाणप आहे असां ॿियनि जॾहिं वेंदा आहियूं न चांहि खे वॾो मिस कंदा आहियूं पंहिंजे सिंधी चांहि आहे साईं भला इहो मूंखे ॿुधायो त कहिड़नि कहिड़नि स्टेजनि ते परफॉर्म कयो अथव कहिड़नि कहिड़नि मौक़नि ते ॻायो अथव तव्हांजे ज़िंदगीअ में कहिड़ा अहिड़ा स्टेज आहिनि जेके तव्हां खां अनफॉर्गेटेबल आहिनि लॻंदो आहे त बहितरीनु स्टेज हुया ऐं अञा बि अहिड़ा मिलनि अञा ख़्वाहिश पूरी न थी आहे बाक़ी जेके असां स्टेज ते माशाल्लाह मां त हाणे इन जे क़ाबिल न आहियां जेका रब पाक इज़त ॾिनी आहे इज़त बख़्शी आहे असांजे सिंध जो तमामु वॾो नालो उस्ताद शमन मुराली सां गॾु ॻायो आहे माशाल्लाह ऐं उन खां बाद में अदी सनम मारवी जी अॻियां ॻायो आहे माशाल्लाह ऐं माना माशाल्लाह अहिड़ियुनि जॻहियुनि ते ॻायो आहे जिते मुंहिंजो मां ईअं सोचींदो आहियां त ख़्वाब थो ॾिसां को न तव्हां तमामु सुरीला आहियो बल्कि मां चवंदमि त हिकिड़ो सुरीला जेके हूंदा आहिनि न उहो किथे बि हुनखे ख़ौफ़ न हुजणु न ईंदो आहे ख़ौफ़ न ईंदो आहे असांखे ख़ौफ़ ई न आहे वेठा खोले ॻाए
हा तरक़ी बि ॾिए तव्हांखे, अञा बि सुरनि में वाधारो ॾिए। तव्हांजो हिकिड़ो कोई पसंदीदा कोई गीत हुजे जेको असांखे ॿुधाइणु चाहियो? तमामु हिकिड़ो पसंदीदा गीत आहे, हर वक़्तु झुंगारींदो आहियां मां, असांजो उस्ताद, असांजो सीनियर, असांजो वॾो मरहूम मास्टर मंज़ूर साहिब जो ख़ूबसूरत गीत हुयो जेको सदाबहार आहे ऐं कोयल आवाज़ हुयो। अहिड़ो आवाज़ तव्हांखे किथे न मिलंदो। न न न भले केतिरा ई मास्टर मंज़ूर थियनि पर मास्टर मंज़ूर हिकिड़ो हुयो ऐं बहितरीनु। छा त अलासी हुननि जी सूरत ख़लकी, छा त हुननि जी आवाज़ बसि ख़लकी, ऐं छा त वरी गायकीअ में हुननि जी जेकी सो अलासी वरी ॾात जॾहिं ॾींदो आहे न त वरी हुनजी हिकिड़ी चवंदा आहिनि साइथ, वरी साइथ बि ॾाढी सुहिणी हुई। साइथ बसि दुआ कयो त इहा साइथ असांजी बि थिए। मालिक साईं तव्हांखे साइथ ॾींदो। अगरि उहो कलाम तव्हां असांखे ॿुधायो। मुंहिंजो फेवरेट त हिकिड़ो ई मुंहिंजो आहे, अलाए उहो था चओ अलाए ॿियो। दिल में तोले आ जाए फिरी, ओ तो खे याद करे रोवा, ओ तो खे याद करे रोआ। हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस, तुझो याद संभाले रखूं दिल में पर तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। तुझो याद संभाले रखूं दिल में पर तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। तू मूखा आहे बिछड़ी वियो, गुलशन सारो जीड़ी वियो। तू मूखा आहे बिछड़ी वियो, गुलशन सारो जीड़ी वियो। सा खुशबू रही लागे गुल में तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। तुझो याद संभाले रखूं दिल में पर तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे।
खुशबू तुझी दिल में समायल है। सेवा तुझे चंद्रस तार फिरी हालगल उदास नजर फिरी। सेवा तुझे चंद्रस तार फिरी हालगल उदास नजर फिरी। न रहो आवाज़ो मुझी खिल में मुखे तुझी कमी महसूस थी। हर जाए पिरी घर में दिल में मुखे तुझी कमी महसूस थी। तुझू याद संभाले रखम दिल में पर तुझी कमी महसूस थी। हर जाए पिरी घर में दिल में मुखे तुझी कमी महसूस थी। हर जाए पिरी घर में दिल में मुखे तुझी कमी महसूस थी। अल्लाह साईं जन्नत नसीब करे मास्टर साहब के। कमाल जा लफ़्ज़ ऐं शाइरीअ जी सिलेक्शन ॾाढी ज़बरदस्ती। इहो वरी कलाम जंहिंखे विछोड़ो हूंदो उनखे वॾो लॻंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। छो जो कॾहिं कॾहिं इहो बि न आहे त सिर्फ़ु आशिक़नि जो विछोड़ो, पर पंहिंजा जेके बि अज़ीज़ क़रीब आहिनि उन्हनि हर गाने जो पंहिंजो मतिलबु हूंदो आहे। तत्व हूंदो आहे। ॾिसो जेकॾहिं मुंहिंजी सोच हूंदी त मां हिनखे इश्क ॾे छिके वेंदुसि, ऐं मुंहिंजी सोच हूंदी त मां हिनखे मथे छिके वेंदुसि। सही। मुंहिंजी सोच हूंदी त मां पंहिंजे पीउ माउ ॾे छिके वेंदुसि, पंहिंजी भेण भेनरुनि ॾे छिके वेंदुसि, भाइरनि ॾे छिके वेंदुसि जेके विछड़ी विया आहिनि हा उन्हनि ॾे। माना हर विछोड़े जो कलाम आहे ऐं बहितरीनु। तव्हां हमेशह असांजे दिलनि में हूंदव ऐं मास्टर मंज़ूर जहिड़ो कोई बि नथो थी सघे। ऐं अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। असांजे दिलनि में आयो सिंध जो ख़ूबसूरत। ख़ैर अलाह साईं अञा बि सभिनि खे एतिरा सुर ऐं ॾींदो। तव्हां बि माशाल्लाह बहितरीनु निभायो हुनखे। मां त गुम ई थी वियसि हिन कलाम में, छो जो जॾहिं जॾहिं इहो वॼंदो आहे त मूंखे पंहिंजा माउ पीउ यादि ईंदा आहिनि, छो जो उहे असांखां विछड़ी विया आहिनि। हुनजो यादि ईंदो आहे। सो कलाम में भैरवीअ में कंपोज़िशन आहे ॾाढी मिठास ऐं तमामु सुठी कंपोज़िशन बाबा इरफान जी आहे। इरफान साईं, इरफान समो साहिब जी। सो इरफान समो साहिब थैंक यू सो मच। एॾो ज़बरदस्त कलाम ॾिनव असांखे बि। अहिड़ा कलाम जो जेके अमर थी वञनि। तव्हांजा जेतिरा एल्बम आया उन्हनि में उहो ई जेको हूंदा आहिनि जीअं शाइरी डिफरेंट ऐं साॻी कंपोज़िशन या ट्यून साॻी हूंदी आहे, उहो ई कंदा आहियो या डिफरेंट हूंदा आहिनि कुझु कलाम? न न अॼुकल्ह जेको रवाज़ु ॾिसो था त माना शाइर अहिड़ा थी विया आहिनि वीचारा, अलाह उन्हनि खे हयाती ॾे, जेका ट्यून नई ॾिसनि था न कापी जो सिस्टम आहे, पर फ्रेश उहो फ़ाइदो न आहे। माण्हू फ्रेश करे त पंहिंजी कंपोज़िशन ठाहे, पंहिंजी धुनियूं ठाहे। मुंहिंजो घणो शौक़ु इहो हूंदो आहे त माना मां नई नवां ॾियां, सुठी शइ ॾियां जेका अवाम ताईं पहुचे ऐं सुठी ॻाल्हि हुजे। मूंखे तव्हां मां उमेद बि आहे जेके असांजा नौजवान तबिको आहे उन्हनि मां उमेद इहा ई हूंदी त असांजी सिंध खे बहितरीनु कुझु नया कलाम ॾींदो जेके अमर थी रहंदा हमेशह। ऐं असांखे यासिर मां उहा ई उमेद आहे। यासिर साहिबु तव्हांजो पंहिंजो छा शौक़ु आहे, कहिड़े जॉनर में ॻाइण जो? अवामी रंग घणो पसंदि आहे या क्लासिकल जी तरफ़ रवानी आहे या फोक जी तरफ़ आहे या सूफ़ी? कहिड़ो जॉनर तव्हांखे पसंदि आहे? मूंखे जेको आहे सो तमामु घणी क्लासिकल घणो पसंदि हूंदो आहे, छो त मां घणो क्लासिकल घणो ॿुधंदो आहियां। गलो बि मुंहिंजो क्लासिकल टाइप आहे माशाल्लाह। ऐं बाक़ी अवामी त जेको अवाम ॿुधे थो उन्हनि खे बि राज़ी रखिणो आहे, पर जॾहिं पंहिंजे रूह खे रिझाइणो पवंदो आहे त पोइ गज़ल को ॻाईंदा आहियूं। क्लासिकल में कंहिंखे फॉलो कंदा आहियो? उस्ताद गुलाम अली ख़ान साहिबु। गुलाम अली ख़ान साहिबु, उन्हनि खां पहिरियां जेके असांजा सिंध जा वॾा लेजेंड्स जेके हाणे न आहिनि रहिया उन्हनि खे ॿुधंदा आहियो? उन्हनि मां तमामु वॾो नालो मोहम्मद यूसुफ साहिबु, उनखे ॿुधो। ऐं उन खां बाद में वरी असांजो तमामु प्यारो आर्टिस्ट आहे, तमामु वॾो नालो उस्ताद शमन जो ब्रादर रहमत अली साहिबु, उनखे ॿुधंदा आहियूं। बहितरीनु, उहो बि असांजे उन्हनि खे बि असां घुराईंदासीं हिन प्रोग्राम में ज़रूरु। जीअं जीअं चवंदा आहिनि न त असांजो प्रोग्राम माण्हुनि में मक़बूलियत थो वठे त वरी असांखे फरमाइशूं बि ईंदियूं आहिनि। मां वरी चवंदी आहियां की सीरियस ॻाइण जी तरफ़ हुजे, छो जो घणो त रंग त इहो अवामी हले पियो, त पोइ हिकिड़ो बि अहिड़ो कलाम जेको असांजे उन्हनि लिसनर्स खे असां डेडिकेट कयूं जेके हिन तरीक़े जा कलाम ॿुधणु था चाहिनि, त असांजे प्रोग्राम जो जेको आहे न उहो मक़सदु पूरो थींदो। इंशाअल्लाह ही न मां तव्हांखे ॿुधायां थो, स्क्रीन ते जॾहिं मां हीउ प्रोग्राम ॾिठो धरती टीवी ते,
त स्पेशल मां पंहिंजे डायरेक्टर साहब खे चयो, जी जी अली सैद साहब खे, मां चयो यार मूंखे ही प्रोग्राम करिणो हा, हा, आहे, छो त मुंहिंजो जेको स्टाइल आहे, जेको माना मूंखे जेको ॻाइण जो अंदाज़ आहे, त मां इन प्रोग्राम में शामिलु कयां पाण खे। सुनहरी हिकिड़ी साईअ खां पोइ वरी हाज़िर थियो त तव्हांजे साम्हूं केॾे बि नाहे वञिणो, चैनल चेंज नाहे करिणो, ॾिसंदा रहो रक्से रूह अनी नाफिदा सां गॾु। जी वेलकम बैक असांजे रक्से रूह प्रोग्राम में। असां यासिर समूह खां बहितरीनु कलाम ॿुधी रहिया आहियूं ऐं ॿुधंदा रहंदासीं अञा ताईं। असांजे प्रोग्राम जो टाइम आहे, असां फ़ाइदो बि वठूं था, न चवंदा आहिनि त मौक़ो हथ मां न वञणु ॾिजे, हा मौक़ो पंहिंजो फ़ाइदो वठिजे मौक़े जो। सो मॉडलिंग जो बि शौक़ु आहे? हाणे चवां थो, हिकिड़ी दिलि चए थी त कयां, ॿी दिलि चए थी त न कयां। ॾिसो न, पंहिंजे कलामनि में तव्हां मॉडलिंग करे सघो था। पंहिंजे कलामनि में हूअं शौक़ु न आहे, पर माना हाणे हिकिड़ी दिलि चए थी त हिकिड़ो पंहिंजो कलाम हिकिड़ो अहिड़ो सुठो ठाहियूं जेको पंहिंजो फ़ोक हुजे ऐं उन ते कयां मॉडलिंग। हा सही, तमामु ज़बरदस्त। छो मॉडलिंग कंदो त वरी इहो बि असां तव्हांजी आवाज़ त हाणे ॿुधी, पर उहो कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि स्क्रीन ते अचणु बि ज़रूरी हूंदो आहे। बिल्कुलु स्क्रीन ते अचणु ज़रूरी आहे, ज़रूरी आहे, बिल्कुलु ज़रूरी आहे। ज़िंदगीअ जा रंग आहिनि, उनखे हर तरीक़े सां हलाइणो पए थो, सेलिब्रेट करणु खपे। कॾहिं कॾहिं तव्हांखे लॻंदो आहे त मूंखे सिंगर न ठहणु खपे, हा ईअं कॾहिं लॻो? उमेद कॾहिं बि पंहिंजे पाण में न रखी आहे त माना मां सिंगर न थियां। अच्छा, माना मोट सुठी मिली? मोट ॾिसो, हमेशह हिकु आवाज़ खे माण्हू ॾिसंदा आहिनि ऐं ॿियो सुर खे ॾिसंदा आहिनि, ऐं टियों जेके अॻियां जेके ॿुधण वारा, मूंखे पब्लिक खां काफ़ी मोट मिलंदी आहे। माशाअल्लाह। माना पब्लिक ईअं स्टेज ते जेॾी महिल ईअं असां ईअं आलाप छड़ो ॾियूं न, त माना हेॾा साउंड थी वेंदो आहे, माना पोइ आवाज़ु असांजो हेतिरे मां हेॾो आवाज़ु थी वेंदो आहे, पोइ माण्हुनि खे माना दिलि ते लॻंदो आहे आवाज़ु। ज़ाहिर सैड गाना घणा मूंखे चहिरे ते ठहंदा आहिनि, फास्ट गाना मां घटि ॻाया आहिनि ऐं घटि कंदो आहियां। उहे उन्हनि में माना मोट मूंखे जिन माण्हुनि ॾिनी ऐं जिन माण्हुनि चयो त तूं नाकाम आहे, बसि हाणे न टंकी के माण्हू, पर तव्हांजी आवाज़ असांखे प्लेबैक ज़्यादा थी लॻे, बसि महिरबानी। लाइव जे लाइ बि तमामु ख़ूबसूरत, माना महफ़िल जा मोर आहियो। महफ़िल में ऐं इन नेगेटिव खे कॾहिं बि न पाण ते हावी कजे, कॾहिं बि न कयो आहे। ॾिसो, उन्हनि माण्हुनि मूंखे कुझु बि चयो, छा बि चयो, पर मां वरी बि पंहिंजे पाण में एतिरो मुतमिन आहियां त मूंखे अॻिते वधिणो आहे। पोइ हिते ॾिसंदुमि त हाणे पोइ हिते ई हूंदुमि, अॻिते वधिणो आहे, बसि पोइ हिते छा थो थिए ठीकु आहे, अॻिते वधो। छो जो इंसान सां कोई बि हर वक़्तु ख़ुशि न हूंदो आहे, पर उन्हनि सां असां ख़ुशि हुजूं उहो बहितरु आहे न। बसि असां नेगेटिविटी न फैलायूं। हा, दुआ जेकी आहे वॾो कमु कंदी आहे। मां सॼी ज़िंदगी, मुंहिंजी ज़िंदगी जो इहो उसूल आहे त हमेशह जॾहिं बि मां स्टेज ते या किथे बि परफॉर्मेंस कंदो आहियां, मूंखे हिकिड़ो दोस्त त मूंखे कॉल करे मूंखे त चए, यार तूं ॻाए न, तूं मॉडलिंग कर। मां चयो बाबा मॉडलिंग कयां या ॻायां, तोखे छा थो लॻे मां छा कयां? चए तूं न ॻाए, तुंहिंजो आवाज़ु न आहे। मां चयो महिरबानी तव्हांजी। न ॾिसो न, इहो त नेगेटिविटी आहे, त सभिनि खे ख़बर आहे। त हाणे इहे छो जो तव्हांखे पाण खे ख़बर थिए थी त मुंहिंजी आवाज़ु कीअं आहे, मूंखे मोट कीअं थी मिले, उहो थोरनि आवाज़ुनि ते न वञिबो आहे, घणी जितां लश्कर तव्हांजे पोयां आहे। बिल्कुलु बिल्कुलु, हुन ॻाल्हि खे असांखे एतिरे क़दुरु ईअं थियो आहे त जॾहिं स्टेज तां लथो आहियां मां, कंहिं प्रोग्राम, हिकिड़ो अहिड़ो वॾो प्रोग्राम कयो जेको यादगार प्रोग्राम आहे, लाड़काने जी होटल संबारा में। तमामु वॾो हिकिड़ो प्रोग्राम हुयो, लेडीज़ बि हुया, जेंट्स बि हुया। माना जॾहिं मां स्टेज ते पहुतुमि, मुंहिंजो मशहूरु गीत जेको तव्हांखे ॿुधायो, त उहो मुंहिंजो उत्तर साइड ते ॾाढो मशहूरु आहे। त माना उन गाने ते जेॾी महिल मां स्टेज करे एंट्री करे स्टेज खां लथुमि हेठि, त मां पंहिंजो पाण खे न पियो सुञाणे सघां त कोई मां आहियां या ॿियो को आहे। माना एॾी अलाह साईं इज़त बख़्शी हुते। माशाअल्लाह, इहो ज़बरदस्त आहे त तव्हां पंहिंजे पाण खां सेटिस्फाई हुजो। पाण दुनिया जा कम आहे आखण, बसि। सो पंहिंजे पाण जो टैलेंट ज़ाहिर न कयो, जेको टैलेंट आहे उन ते रहो। हाणे मां चाहींदसि त हिकिड़ो सूफ़ी कलाम बि असांखे ॿुधायो। बिल्कुलु आहे हिकिड़ो तमामु, तव्हां बि माशाअल्लाह तव्हांजो मां ॻाईंदे ॾिठो कलाम, ऐं हाणे मां चवां थो नंढड़ी कोशिशि आहे, जे इजाज़त हुजे त ॻायो। न बहितरीनु, तव्हांजो माशाअल्लाह मूंखे तव्हां ॿुधायो त उहो त मूंखे वणियो, पर हे सूफ़ी रंग आहे ऐं बहितरीनु। तव्हां शाइर जो नालो ज़रूरु ॿुधायो ऐं राग कहिड़े में आहे, कंपोज़िशन कहिड़े राग में, इहो बि ज़रूरु ॿुधायो। अहमन कल्याण। माशाअल्लाह। ऐं उन खां बाद में शाइर हुज़ूर साईं। वाह वाह, तमामु सुठो शाइर हुयो, आहे, रहंदो हमेशह दिलनि में। बिस्मिल्लाह। लगती नहीं दवा, लगती नहीं दवा, दिलबर बिना मैं सैया,
लगती नहीं दवा। लगती नहीं दवा दवा, लगती नहीं दवा, लगती नहीं दवा दवा, लगती नहीं दवा। दिल भर बिना में सैया लगती नहीं दवा, राजे बिना में सैया लगती नहीं दवा। लगती नहीं दवा दवा, लगती नहीं दवा, लगती नहीं दवा दवा, लगती नहीं दवा। दिल भर बिना में सैया लगती नहीं दवा, राजी बिना में सैया लगती नहीं दवा। क्या फकावत, सौ हकीम आवन, बह क्या फकावत। दारू ने जाना दर्द क्या, ऐसा तबीब क्या, दारू ने जाना दर्द क्या, ऐसा तबीब क्या। लगती नहीं दवा दवा, लगती नहीं दवा। दिल भर बिना में सैया लगती नहीं दवा, राजी बिना में सैया लगती नहीं दवा।
बिना में सैया लगती नहीं दवा, दिलबर बिना में सैया लगती नहीं दवा, रांझे बिना में सैया लगती नहीं दवा। शायरी ऐं सूफ़ी कलाम ऐं तव्हां मिशर करे छॾियो हूअं। जेके लाइक़ु सम्झो था असांखे इन जे लाइक़ु न आहियूं, लाइक़ु सम्झो था, महिरबानी। ज़बरदस्त माशाल्लाह। हाणे इहो ॿुधायो त कहिड़ो राग तव्हांखे पाण खे मोहींदो आहे ऐं हुन में गुनगुनाईंदा? अक्सर हिकिड़ो हूंदो आहे न, प्रैक्टिस कंदा आहिनि, के भेरो में कंदा आहिनि, के एमन में था कनि, के वरी मूं वांगुरु कॾहिं कॾहिं। असां बसि हिकिड़ो ई राग मूंखे माना घणो पसंदि हूंदो आहे, छो त उहो जाते काथे ॻाइणो पए थो महफ़िलुनि जे हवाले सां। भैरवी घणो उन में माना भैरवीअ में माना काफ़ी माना कलाम असां में, असांजी सिंध में भैरवी ॾाढो मशहूरु आहे। ऐं ॿियो पीलो राग, ऐं पीलू त वरी ख़ूबसूरत आहे, हुन में राणो बि आहे पीलू माना उहो वरी अलॻि अलॻि सभिनी खां। काफ़ी ठाट का ए काश मोहबत में कोई शल दिल जे था मजबूर न थिए। सो वरी इहे राग गाना जेके आहिनि, जेके बि कलाम आहिनि न, जॾहिं फ़क़ीर साईं ॻाईंदा आहिनि, या मां त इन जे करे घणो तर इंस्पायर ई उन्हनि खां थींदी आहियां जेके लिक में हूंदा आहिनि, जेके ख़ानकाई म्यूज़िक कंदा आहिनि, जेके हिननि स्क्रीनुनि इन्हनि खां परे भॼंदा आहिनि ऐं पंहिंजे अंग खे पंहिंजे अंदरि ते लाहे करे पोइ ॻाईंदा आहिनि। बिल्कुलु उहो अगरि वरी तव्हां रंग ॿुधो न त तव्हां चवंदव त क्या ई बात है, सचल जे पिड़ में वेंदो त तव्हांजा फ़क़ीर तव्हांखे ॿुधंदा, ओहो छा त न। हाणे इंशाल्लाह हाणे इन रंग खे अवाम जे ज़रिए अॼु मां लाइव चवां थो त इंशाल्लाह तव्हांखे ॾिसी करे शौक़ु थियो आहे मूंखे त सूफ़ी कलाम हाणे काफ़ी कंदुसि। हिकु ॿ सूफ़ी कंदासीं ऐं ड्यूट में बि कंदासीं हिकिड़ो सूफ़ी कलाम इंशाल्लाह। तव्हांखे फ़नकार कीअं लॻो इहो तव्हां असांखे ज़रूरु ॿुधाईंदो, ऐं फ़नकार जे लाइ बि बहितरीनु पंहिंजा अल्फाज़ यूज़ कंदा कयो, ऐं बहितरीनु जेके कमेंट्स हूंदा आहिनि उहे असांजे लाइ तमामु ज़रूरी हूंदा आहिनि न। बिल्कुलु बिल्कुलु। सो माशाल्लाह तमामु ज़बरदस्त निभायो आहे। हिते ई असांखे हिन प्रोग्राम जी पुॼाणी कयूं था। हिकिड़ो कलाम मां तव्हांखे आख़िर में हमेशह ॿुधाईंदी आहियां, सो ॿुधाईंदसि, ऐं उहो बि मोहम्मद यूसुफ जो कलाम आहे ऐं भैरवी रंग में आहे। तमामु ख़ूबसूरत कलाम हूंदा ऐं मास्टर चंदुर जो कलाम आहे, पर ॻायो उस्ताद यूसुफ हुयो। पहिरियां चंदर ॻायो हो, पोइ वरी जॾहिं असांजी पाको हिंद जेका तक़सीम न थी तॾहिं जी ॻाल्हि आहे। सो तव्हांजे नाम ऐं तव्हांजी महिरबानी जो तव्हां कई आहियो। असांजे प्रोग्राम में हमेशह ईअं ईंदा रहंदा कयो। असांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, हा बहितरीनु चैनल तव्हांजे लाइ हाज़िर आहे। सो असांखे हिन अंगण तां अॼु इजाज़त ॾींदो। इनशाला ज़िंदगी रही त ज़रूरु तव्हांजे साम्हूं वरी पेश थींदासीं। सो जेॾां पेर तेॾां ख़ैर। सिकाई संगत जो यार सदो हो कॾहिं मां पियो छिकिया, कॾहिं हू पियो छिके, ओही लिक छुप जी यारात सजण, हो कॾहिं मां पियो लिकिया, कॾहिं हू पियो लिके, गम दर्द जुदाई जो जंहिंखे कॾहिं मां पियो सिका, कॾहिं हू पियो सिके, पर हीअ इश्क जो गागो अथई चंदुर, कॾहिं तूं पियो धिकी, कॾहिं मां पियो धिकियां, हो जा ढोला, हो जा साईं, जिन तां छॾिया
पल रहा हूँ खुश थी